सामजा कंहिं वक़्त में सिकंदर नाले बादशाह रहंदो हुयो। पोइ हुन पंहिंजे हिसाब सां वॾी राया ऐं अमन परस्त माण्हू हुयो। हुनजी बादशाहीअ में शींहं ऐं बकरी गॾु चरंदा हुया। एतिरो हुन वटि अमन ऐं अकुलमंद बादशाह हुयो। पोइ हिकु ॾियारे बादशाह पंहिंजे दरबार लॻाई वेठो हुजे ऐं बादशाह पंहिंजे हिसाब सां 4 हुनजा वज़ीर हुजनि 4 वज़ीरनि खे घुरायईं ऐं बादशाह 4 वज़ीरनि खे हुकुम कयो त पंहिंजे हिसाब सां सुभाणे बेड़ा तयारु करे ऐं समुंड जो जेको ॿियो कपर आहे उनजी जाचा ते मूं निकिरंदुसि ऐं किताब में इहो पंहिंजे हिसाब सां लिखाईंदुमि त समुंड जो कपर फलाणे बादशाह मतिलबु त ॻोल्हियो सो इहो पंहिंजो नालो बीहारणु थो चाहियां। एतिरे में वज़ीर उहे बादशाह खे चवणु लॻा बादशाह सलामत सो हीउ त नुक़सानी कमु आहे ऐं पंहिंजे हिसाब सां बेवकूफ़ी वारो कमु आहे। छो त ज़िंदगीअ में कंहिं बि हुनजो कपर समुंड जो हू सो कंहिं बि कोन ॾिठो आहे। सो बादशाह इहो कमु न कर त सही अथई। अदा बादशाह सिकंदर पंहिंजे वक़्त जो वॾो बादशाह हुयो। किताबनि में उनजो इहो सफ़र सो अॼु बि मशहूरु आहे। सो बादशाह पंहिंजे वज़ीरनि खे चयो त मां पंहिंजे हिसाब सां इहो कहिड़ी बि हालत में मतिलबु त इहो समुंड जो ॿियो कपर ॻोल्हे ई रहंदुमि। एतिरे में वज़ीर चवणु लॻा त बादशाह सलामत इहा त हिकु ॼाणी वाणी ख़ुदकुशी कहिणी आहे ऐं पंहिंजे पेर ते पाण कुआड़ी हणी आहे। छो त बादशाही पंहिंजे हिसाब सां जंहिंमहिल समुंड ते वञी बीह नज़र कर त हिकु आसमान ऐं ॿियो समुंड आहे, इन विच में का शइ बि नज़र न ईंदी। बादशाह चवणु लॻुसि सिकंदर बादशाह त इहो मुंहिंजो हुकुम आहे। राति जे पेट में माना कि 6 महीननि जो खाधो ॿेड़े में रखियो वञे ऐं पंहिंजे हिसाब सां 500 सिपाही ऐं कुझु पाण सां गॾु ई वज़ीर टोटल ऐं कहिड़ी बि हालत में बादशाह चयो त इन समुंड जो ॿियो कपर मूंखे ॻोल्हणो ई ॻोल्हणो आहे। अदा बादशाही हुकुम हुजे कंहिंखे बि ज़रूरत न हुई जो बादशाह खे वरी उनजो जवाब जो सुवाल जो जवाबु ॾियनि। सो हर को पंहिंजे हिसाब सां कम में लॻी वियो। बाबा इहो ऐलान थी वियो त बादशाह सलामत समुंड जो ॿियो मतिलबु त कपर ॻोल्हण जी तयारी थो करे। ॿेड़नि में सामान ऐं पंहिंजे हिसाब सां तयारी फुल कयो। अदा बादशाही ऐलान हुयो सो केर बि पंहिंजे हिसाब सां कंधु न पियो कढाए सघे। सो हर को तयारु थी वियो। अदा उहो राति जे पेट में सामान सॼो उन ॿेड़नि में तयारु थी वियो। सिज जीअं कनी कढी तीअं बादशाह पंहिंजे हिसाब सां अची पंहिंजे दरबार में आयो। जेको बक़ाया कमु हुयुसि सो हेॾे होॾे छॾाए ऐं नौकर वज़ीर 4 वठी पंहिंजे हिसाब सां उन साॻे ॿेड़े में अची चढ़ियो। अदा वज़ीरनि खे चवणु लॻो त ॾे हाल हवाल खाधो सामान वग़ैरह केतिरो आहे। एतिरे में चवणु लॻा त बादशाह सलामत सिपाही 500 आहिनि, कुझु अवाम पाण में आहियूं। तक़रीबन हीउ खाधो जेको आहे तो 6 महीननि ताईं गारंटीअ सां हलंदो। वरी बि बार बार बादशाह खे उहे साॻा 4 वज़ीर चवणु लॻा त बादशाह सलामत हिकु भेरो ॿीहर बि तव्हां सोचो त इहो कमु रिक्सी आहे। सो बहरहाल न कयूं। शायदि समुंडी कमु आहे, कुझु बि थी सघे थो 6 महीननि ताईं। एतिरे में बादशाह चवणु लॻो त कुझु बि थी पए सो मूं इहो इरादो करे छॾियो आहे। सो हाणे मरणो जीअणो आहे। सो कदम पोइ ते नाहे हटाइणो। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां वज़ीरनि नौकरनि सिधो उन समुंड जे ॿेड़े ते तयारु थी चढ़ी ऐं हकले होकार रवाना थी पिया। अदा हलींदा हकलंदा होकारंदा वञनि पिया। बादशाह पंहिंजे तख़्त ते वेठो आहे ऐं वज़ीर पंहिंजे हिसाब सां चारो तरफ़ फिरिया बीठा अथसि ऐं नौकर वज़ीर जेका ॿिया हुया ग़ुलाम वग़ैरह उहे कुंड कुंड ते पंहिंजे हिसाब सां पेरे ते। छो त कि समुंडीअ जे चकर में बि झेड़ा वग़ैरह थी वेंदा हुआ ऐं लुट ऐं झेड़ो फुर वग़ैरह थींदी हुई। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां बंदोबस्त सां निकितो ऐं कहिड़ी बि हालत में चए पियो त समुंड जो ॿियो कपर मूंखे ॻोल्हणो आहे। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां वेठो हुजे ऐं बादशाह चवणु लॻो त हिन मुल्क खे ऐं रेवे खे ॾिसी ऐं ख़ुशबूदारी हवा लॻे पई ऐं समुंड जो नज़ारो ॾिसी ऐं बादशाह हिकु ॻाल्हि कई। बादशाह ॻाल्हि कई वज़ीरनि खे त वज़ीरो ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो गौर ॾेई। अदा वज़ीरनि गौर ॾेई बादशाह जी ॻाल्हि ॿुधी। बादशाह चवणु लॻो हीउ समुंड हीउ मौसम हीउ आसमान ऐं हीअ दुनिया अलाह साईं ठाही कीअं आहे। माना कि हीउ जेको फ़सुलु कयूं था इहे सलाह रखूं था, इहे सलाह कींदा पैदा थियनि। पहिरीं ॻाल्हि आहे त इहे दाणा कीअं पैदा कया ऐं हीउ जेको सभु कुझु नज़ारो आहे इहो काॾां पैदा थियो ऐं कीअं पैदा थियो। इन जो को हौसलो आवाज़ु तव्हांखे आहे। एतिरे में चवणु लॻो त हिकिड़ो वज़ीर पहिरियों त बादशाह सलामत वाक़ई बि अजब जी ॻाल्हि आहे। सो इहे बि रंगीअ जा रंगनि
इन ॼाण खे को ॼाणे नथो सघे। इधर में ॿियो वज़ीर मतिलबु त ॻाल्हायो त बादशाह सलामत इहो बि मतिलबु त हिकु दिमाग़ी इंसान जी आहे जोड़, जो इंसान पंहिंजे हिसाब सां जे अगरि दिमाग़ लॻाए को बि सिस्टम करे त करे सघे थो ऐं अलाह जे राज़ मां कुझु न कुझु मालूमात करे सघे थो। एतिरे में टियों वज़ीर पुॻो, उहो चवणु लॻो बादशाह सलामत त इंसान बि पंहिंजे हिसाब सां हिकु अलाह जो ख़लकियल आहे ऐं अलाह जे ख़लकियल सभु शइ आहे। सो इहा अलाह जी वॾी करामत ऐं रहमत आहे जो इंसान खे ॾिए थो खाधो, त इंसान जी कहिड़ी ज़रूरत आहे जो सभु कुझु इहो अलाह जी निगरानीअ में थिए थो। सो इहो अलाह जो कमु आहे। ऐं जेको बादशाह जो चोथों वज़ीर हुयो सो वॾो अकुलमंद हुयो। एतिरे में चवणु लॻो त बादशाह सलामत इहा मालूमात ऐं इहो तजुर्बो हिकु इंसानु रखी सघे थो जंहिं इंसान खे इहे टिनि शयुनि जी मालूमात हूंदी ऐं टिनि शयुनि ते भरोसो हूंदो त इहा शइ उन इंसान खे ख़बर पइजी सघे थी ऐं अलाह जे हर हिकु फन मां अॻे ई ॼाणे सघे थो ऐं अॻे इन ॻाल्हि ते तस्लीम करे सघे थो। माना की हीअ अलाह जो राज़ आहे। सो अलाह जे राज़ में माण्हू पुॼी सघे थो, पर टे जंहिं इंसान में ख़ूबियूं हूंदियूं सो उहो इंसानु अलाह जे वेझो थी सघे थो। अदा बादशाह हैरत में हुजे, बादशाह जा टे वज़ीर जेका हुया उहे बि हैरत में आ ऐं जेकी दरबार में ॿ टे मुलाज़िम वेठा उहे बि हैरत में आ। त एतिरे में बादशाह पुछणु लॻो त तुम्हारी ॻाल्हि बि सही आहे ऐं हिननि वज़ीरनि ॻाल्हि कई आहे जेकी टिनि इन्हनि जी बि ॻाल्हि सही आहे। माना की उहे टे शर्तूं कहिड़ियूं आहिनि ऐं उहे टे कहिड़ी ख़ूबियूं आहिनि जो इंसान खे हूंदियूं त इंसानु अलाह जा राज़ कुझु न कुझु मालूम करे सघे थो। चवणु लॻो हिकु त अलाह ते भरोसो हुजे ऐं अलाह ते यकीन हुजे त जेको बि कमु आहे सो मां हीअ कंदुमि त इहा उमेदु हूंदसि त उहो कमु इंसान जो ज़रूरु थींदो। ऐं ॿियो त वरी ईमान ते सचो हुजे। माना की ईमान एतिरो मज़बूत ठाहे अगरि चवे त मतिलबु त को ॿियो अची हुनखे मुनाफ़िक़ ऐं हुनखे चवण जी करे पर उहो कॾहिं बि पंहिंजे पेर तां न चुरे ऐं अलाह ते ईमान पको रखी अचे ऐं मुशरिक कॾहिं बि न थिए ऐं अलाह ते ऐं दोस्ती माना की कंहिंसां अमानत में ख़ानत न करे ऐं हर कंहिंसां मतिलबु सचो थी हले ऐं अदब इख़लाक़ सां अचे। इहे टे शयूं जंहिं इंसान में हूंदियूं सो इहो अलाह जे क़रीब ऐं अलाह जे मतिलबु राज़ में राज़ी रहंदो। माना की हिकिड़ो अदब इख़लाक़ ऐं मतिलबु त वॾ निंढाई। ॿियो नंबर त माना अलाह जो शुक्र ऐं अलाह ते भरोसो ऐं को बि तौकल करे ऐं हिमत न हारींदो ऐं हिमत मदद ख़ुदा, इहा अलाह जी हिकु वॾी इंसान में ख़ूबी ॾिनी अथई। ऐं ॿियो नंबर त कंहिं ॿिए जे चवण ते न हलंदो ऐं पंहिंजे दिमाग़ मां कमु वठंदो ऐं अलाह ते भरोसो रखंदो सो उहो ई पंहिंजे हिसाब सां कामयाबु ऐं अलाह खे उहो ई सम्झी सघे थो। अदा इहे वज़ीर जूं ॻाल्हियूं चौथे जूं बादशाह खे बि सम्झ में आयूं ऐं उन्हनि नौकरनि खे ऐं सॼी दरबारी जेका बि हुते वेठा हुया सभिनि खे हिन चौथे वज़ीर जी ॻाल्हि सम्झ में आई। ऐं बादशाह चवणु लॻो त हिन वज़ीर जेकी चौथे ॻाल्हि कई आहे सो इहो अलाह ते भरोसो रखिजे ऐं हिमत बंदा मदद ख़ुदा, कंहिं बि ॻाल्हि खां न घबराइजे ऐं अलाह ते एतबार हुजे ऐं ॿिए जे चवण ते बि न हलिजे। अदा बादशाह हिन जी ॻाल्हि पसंदि अचे वई। बादशाह पंहिंजे हिसाब सां सभिनि जी ॻाल्हि तस्लीम करे ऐं सफ़र खे जारी रखियो। अदा ॿेड़ो एतिरी तेज़ीअ में हले पियो, पंहिंजे हिसाब सां हलणु लॻी पई हुजे न हिन सां मलाह ऐं कुझु अहिड़े हिसाब सां ॼाण सुञाण रखण वारा त कहिड़े तरफ़ वञूं था ऐं किथे पुॻा आहियूं। इहो सिकंदर बादशाह जो जेको सफ़रु हुयो सो किताबनि में मशहूरु आहे। सो हकिलंदे होकारंदे वञी 3 महीननि जो सफ़र जे तय करे आया। अदा एतिरे में हिननि खे का शइ बि नज़र न पई अचे त किथे पुॻा आहियूं ऐं छा ॻाल्हि आहे, का बि हिन खे सुध सुवादु न पई पए। हिकु मथे आसमान, ॿियो हेठि पाणी, इन विच में का शइ हिन खे नज़र न पई अचे। अदा शाह सिकंदर पंहिंजे हिसाब सां उहे जेका 4 वज़ीर हुया वरी हिन पंहिंजे दरबार में घुराए ऐं उन्हनि खे चवणु लॻो त हाणे 3 महीना असां पंधु कयो आहे पर इन विच में का शइ बि नज़र नथी अचे। माना की समुंड जो कपर त छॾ पर अहिड़ी शइ बि नथी अचे, न परिंदो न पखी, आसमान ऐं हेठि पाणी, इन खां सवाइ कंहिं शइ ते नज़र नथी पवे। एतिरे में चवणु लॻा बादशाह सलामत असां वटि आहे सम्झी ईअं 6 महीननि जो सफ़र जो सामान, सो बहरहाल हाणे छा कयूं। बादशाह चवणु लॻो त हाणे 3 महीननि में असांखे का शइ मंज़िल न लधी, हाणे हीअं था कयूं हिन 3 महीननि जे सफ़र में हिते पुॻाऊं, 3 महीने जे सफ़र में वरी ॻोठु पुॼंदासीं, इन विच जो खाधो आहे, हाणे वापसि थियूं। बहरहाल हीअ कमु असांखां न थींदो, शायदि मथां न पुॼी सघूं।
एतिरे में चोथों वज़ीर जेको हुयो सो उहो बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत, इंसान जूं जेकियूं 3 नसीहतूं मूं तोखे कयूं से शायदि तूं उहे गौर करे ॿुधियूं सही, पर उन्हनि ते अमल न कई। माना कि अलाह ते भरोसो तूं न रखियो। हीउ जेको 3 महीननि जो तूं सफ़र 6 महीननि जो आहे, अगरि जेका बि सिपा सलार आहिनि इन्हनि खे खाराए तूं नथो, इन्हनि खे अलाह थो खाराए। हीउ चवणु लॻो त इहा तुम्हारी ॻाल्हि बि सही आहे त अलाह सभ खे ॾिए थो, रोज़ु अलाह खे ॾिए थो, पर असां ॾिठे वाइठे हीउ 6 महीननि जो सफ़र जो सामान खयूं आहे। ऐं अगरि जे असां 3 महीना पंधु करे आया आहियूं ऐं 3 महीना अॻिते वधंदासीं त मोट जो सफ़र असां लाइ काॾो ईंदो ऐं खाध पीत काॾो ईंदी। एतिरे में बादशाह सलामत खे चवणु लॻो, बादशाह सलामत, अगरि जे अलाह ते यकीन ऐं भरोसो रखंदे त इनशा अलाह असांखे ईअं पोइ ते 6 महीननि खां पई मंज़िल ते वेंदो पियो ताणी अलाह असांखे खाराईंदो पियो। एतिरे में हिन जो पंहिंजे हिसाब सां उन वज़ीर जो अक़ीदो हुजे चोथे जो त अलाह असांखे सभु कुझु रोज़ु ॾींदो, बादशाह खे बार बार चए पियो। पर बादशाह जा जेका 3 वज़ीर हुया उहे बादशाह सलामत खे चवणु लॻा, बादशाह सलामत, हीउ जेको असांजो दुश्मन आहे, छाजे करे जो 3 महीननि जो असां पंहिंजे हिसाब सां सामान खयो आहे, वरी 3 महीना वापसि न वेंदासीं, अॻिते वधंदासीं त 6 महीननि जो सामान असांखे पोयां काॾो ईंदो जो असां पोइ ते वापसि घर वेंदासीं। इन विच में केरु आहे जो असांखे असांजी मदद कंदो। एतिरे में चवणु लॻो त अलाह जो आहे, अलाह असांखे ॾिसे थो, उहो कोन छॾींदो, काॾे न काॾे असांखे हीलो वसीलो करे बि असांखे रोज़ु ॾींदो। सो तव्हां पंहिंजे हिसाब सां जे अलाह ते उमेदु रखी भरोसो रखी हलंदव त इनशा अलाह कुझु बि कंहिंखे ईज़ा बि न ईंदो। सो अलाह पालणहार आहे, अलाह मतिलबु त रहीम आहे, करीम आहे। अदा उन जेको चोथों वज़ीर हुयो बादशाह उनजी ॻाल्हि ॿुधी ऐं हुननि जी ॿुधी इबरत में हुयो। अदा बादशाह 10-15 मिंट सोचे ऐं वरी आर्डर ॾिने त बाबा हाणे अलाह ते भरोसो आहे ऐं अलाह ते यकीन आहे, अलाह असांखे मंज़िल में कामयाब कंदो। हाणे कोन था मोटूं, इहे 3 महीना बि सफ़र अॻिते था वधायूं। अदा बादशाह जो हुकुम थी वियो, केर बि न कुछ हाणे छा कनि, छो त ख़बर सभु कंहिंखे हुई त 6 महीननि जो खाधो आहे, 3 महीननि जो खाधो पूरो आहे, बाक़ी 3 महीननि जो खाधो रहियो आहे। जे 3 महीना अॻिते वेंदासीं त इन विच में मतिलबु त पोइ ते मोटण जो बि खाधो न आहे। अदा हू जेका 3 वज़ीर हुया हिन वज़ीर ते नाराज़ थी पिया ऐं कावड़ ऐं गुस्सो थी पियो, पर बादशाह जे अॻियां कुझु बि न चई सघिया। अदा मोटी पंहिंजे हिसाब सां उन्हनि 3 वज़ीरनि पाण में सलाह कई त बणाई जेको चोथों वज़ीर आहे इहो मतिलबु त बेअकुल आहे, पंहिंजे हिसाब सां असांखे मारण जी कोशिश में आहे। पहिरियां असां त मरंदासीं, पर इन खे पहिरियां मारींदासीं, बाद में भली असां मरी वञूं त मरी वञूं। ऐं बादशाह जो हुन ते यकीन आहे, सो बहरहाल इन ते कहिड़ी बि हालत में अॻिते हलंदासीं। सो ॾिठे वाइठे असां मतिलबु त क़दम खयो आहे। सो हिननि खे बेईमानी थी पई ऐं उन वज़ीर जे पोयां दुश्मनी करणु चालू कई 3 वज़ीरनि। अदा देरी न किन हिननि पाण में सलाह कई त वज़ीर खे पंहिंजे हिसाब सां समुंड में धेको ॾियूं ऐं मारियूं। एतिरे में चवणु लॻो त हाणे किथे हिनमहिल ॾींहं जा 3 थिया न, हिकिड़े चवणु लॻो त राति जो 1 थिए, हिकारे टाइम मां वज़ीर खे पंहिंजे हिसाब सां घुराईंदुमि। वज़ीर जेकॾहिं मूंसां नथो अचे या घुराइण अथवे त वज़ीर जे कमरे में घिरी बि बूटूं ॿधी उनखे खणी हिकु ॿोरीअ में बंदि करे ऐं दरिया में उछलींदासीं। इहो मरी वेंदो त बादशाह असांजे चवण में ईंदो, वरी पंहिंजे मुल्क मोटी वेंदासीं। सो इंतज़ार ई पलिजी वेंदो। अदा हिननि 3 वज़ीरनि जी पाण में सलाह थी वई, गुफ़्तगू में ॿधी आहे ऐं हिन जो मारण जो प्लान थी वियो चोथे वज़ीर जो। अदा सफ़र जारी रहियो ऐं हिननि जी तयारी थी वई। पंहिंजे हिसाब सां आधी राति थी, वज़ीर उन चोथे खे निंड कोन पिए अचे। बादशाह जे मतिलबु त अञा सिज लहण खां अॻे बादशाह पंहिंजे कमरे में वञे त हिकु कागज़ जो अछो लिबास ते मतिलबु बिस्तर ते पियो हुजेसि। बादशाह जा खणी उहो पनो पढ़े त उहो साॻो चोथे वज़ीर जो हिन वटि न्यापो हुजे। उन चोथे मतिलबु त पने में लिखियलु बादशाह सलामत खे चवणु लॻो, बादशाह सलामत, मूं ग़रीब जी कहिड़ी औकात आहे जो तव्हांजे बिस्तरनि ते मां ही पंहिंजे हिसाब सां लिखत ऐं ख़त छॾे वञा, पर मूं सां वॾी मजबूरी आहे। सो मुंहिंजे हिसाब सां जेको मूं तोखे कॉल कयो आहे त अलाह ते यकीन ऐं भरवसो ऐं अदब ऐं इख़लाक़ रखंदे सो पंहिंजी मंज़िल ते पुॼंदे ऐं अलाह ते भरोसो रखंदे त अलाह कंहिंखे बि मतिलबु त ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। इहे मुंहिंजा लफ़्ज़ यादि रखजांइ, पर मां तोखे इहे छाजे करे जो ॿुधां, छो त मुंहिंजे पोयां पुठि पोयर मुंहिंजे मारण जी तयारी थियूं हलनि, कंहिं महिल बि मां मरी सघां थो। सो बहरहाल बादशाह सलामत मुंहिंजियूं ॻाल्हियूं इहे यादि रखजांइ। अदा बादशाह त ॾिठो त पाण आहे त मुंहिंजे चोथे वज़ीर जो ख़तु, पर हिन खे आख़िर में मारे केरु थो। माना कि बादशाह हिन ॻाल्हि ते परेशान थी पियो त हिन जो दुश्मन आख़िर में आहे केरु, पर इहो बि ख़त में ॿुधायल हो त दुश्मन मां न पंहिंजा न ॿुधाईंदोमांइ।
अदा बादशाह हिन सोचे वीचार में वेठो हुजे। बादशाह अहिड़ो कमु कयो, हिकु आम माण्हू ऐं हिकु मलाह जा लटा ऐं लिबास करे ऐं बूथ खे पंहिंजे हिसाब सां मलाह जी तब्दीली में बणाए ऐं राति जे टाइम में हिन सोचियो त बणा जाचा जूचा कया त आख़िर में दुश्मन आहिनि कहिड़ा। अदा हू चारई पंहिंजे हिसाब सां जेका 3 वज़ीर हुया उहे बि पंहिंजे हिसाब सां प्लान करे ऐं पंहिंजे हिसाब सां तयारी पिया कनि। हाणे टाइम थिए त इन वज़ीर खे पंहिंजे हिसाब सां वाड़े ऐं दरिया मोकिलियो। अदा बादशाह बि पंहिंजी उन मतिलबु त राश गाह मां निकिरी ऐं कंहिं तरफ़ रवानो थी पियो इन सोचे वीचार में त मुंहिंजे वज़ीर चौथे जो दुश्मन आख़िर आहे केरु। अदा हिन वज़ीर ने अहिड़ो कमु कयो, सिधो सों उहो हिकु जो टाइम थियो उन वज़ीर चौथे जे कमरे में अंदरि बंदर घिरी ऐं उनखे ॾाढ करे ऐं पंहिंजे हिसाब सां तलवारी बादी हुन वज़ीर हलाई। पर हू 4-3 ॼणा हुया, हेॾां न होॾां करे घुसाए हिनखे पंहिंजे हिसाब सां कंट्रोल में करे ऐं उन हिकु बोरीअ में बंदि कयोनिसि। अदा जॾहिं बोरीअ में मतिलबु त चौथों वज़ीर क़ैद थी वियो, बंदि थी वियो, एतिरे में ही चवणु लॻुनि त बहरहाल तव्हां मूंखे जॾहिं मारण जो सोचियो हो त चौथों वज़ीर पियो चवेनि, तव्हां मुंहिंजे मारण में सोचियो हो त मां हिन तव्हांजो मतिलबु त भित मां कन ॾेई सॼी तव्हांजी गुफ़्तगू ॿुधी वरिती। सो बहरहाल तव्हां मूंखे मारींदो, पर मूंखे ख़बर बि आहे तव्हां मूंखे छॾींदो बि कोन। पर मूंखे अलाह ते हिन महिल बि भरोसो आहे, अलाह जेकॾहिं मूंखे बचाइणु चाहींदो सो बचाए सघंदो। तव्हां भली केॾी कोशिशि कयो पर तव्हां मूंखे मारे न सघंदो। भले मां तव्हांजे हथ में आहियां, हिन महिल खणी तव्हां मूंखे क़ैद बि कयो आहे, पर मुंहिंजो अलाह ते भरोसो आहे। सो मां डिॼा विझंदो कोन थो, सो मूंखे अलाह ज़रूरु छॾाईंदो तव्हां खां। जे हुन ते मूंखे भरोसो आहे सो भली तव्हां कोशिशि कयो। एतिरे में हू जेका 3 वज़ीर हुया उहे हिन जी ॻाल्हि ॿुधी खिलणु लॻा। माना की हिन महिल असांजे हथ में आहे 10 मतिलबु त विखुंजी विथी आहे, जे असां चाहियूं त हिन महिल बि उछले सघूं था तोखे। इहो इरादो करे उन कमरे खां खणी ऐं पुठीअ पोयारो निकिरी पिया उन कुंड जे तरफ़, माना की दरिया में कुंड खां उछलियोसि। अदा उहो साॻो बादशाह जेके मतिलबु त मलाह जा लटा पियल हुजनि उन ॾिठो त बणा हिन वज़ीर खे मतिलबु त खयूं था वञनि, शायदि इहे ई हमराह आहिनि जेका वज़ीर जा दुश्मन। एतिरे में ही चवणु लॻो बादशाह सलामत त ओयो तूफ़ान, ओयो तूफ़ान। हिन न ॿुधो त बणा तूफ़ान जो जाई बचे समुंड जे तरफ़, समुंड जो तूफ़ान, माना की समुंड में की तूफ़ान ईंदा लहर ईंदियूं। हिन सोचियो सच में तूफ़ान थो अचे असांजे जहाज़ जे तरफ़, सो हिन जो ध्यानु ओॾे थी वियो। माना ही पिया चए हुते आॾो पुॻो, हिन ॾिठो त बणा हिकु मलाह हुआ सो तूफ़ान किन थो अचे। हिननि जो शायदि मथां ही असांजे प्लान मां वाक़ुफ़ु थी वियो हुजे, पर हिननि जो इहो ख़्यालु ई कोन। हिन तूफ़ान ॾिसण में ही मक़बूल थी विया ऐं मजबूर थी विया। अदा हिननि जी उहा तरफ़ समुंड में अखि हुजे त तूफ़ान काॾां थो अचे। एतिरे में उहो जेको मलाह आयो हिन जे वेझो, उहो पुठ पोयारिया खणी उन वज़ीर जो जेको बोथरे में मतिलबु त बोरीअ में पियल हो वज़ीर चौथों, सो उहो बोरी सिधो मलाह गाइबु थी वियो हिननि जी अखियुनि तां। हिननि पंहिंजे हिसाब सां उहो तूफ़ान ॻोल्हींदे ॻोल्हींदे ॾिठो त बणा वज़ीर उहो आहे कोन, बोरी वारो हमराह ऐं उहो हमराह बि कोन्हे तूफ़ान वारो बि। अदा हिननि एतिरे में चयो त बणा को असांजे पीछे में हुयो, शायदि वज़ीर खे आज़ादु करियो, हाणे छा थींदो। एतिरे में ही 3 वज़ीर पाण में परेशान थी विया त हाणे हेॾो मसइलो कयोसीं, सो वज़ीर त असांजे हथनि मां निकिरी वियो, हाणे छा थींदो। अदा एतिरे में हिकु चयो त बणा हाणे कुझु बि न थींदो, हाणे हल त हलूं पंहिंजे कमरे में सुम्हूं, जेको थियणो हूंदो त सुबुह थींदो। अदा ही पंहिंजे हिसाब सां वञी कमरनि में सुम्ही पिया। सो हिननि खे ख़बर न पई त उहो मलाह केरु हुयो ऐं वज़ीर कहिड़ी तरफ़ वियो। राति जो टेम ऊंदहि घणी हुई, सो कमरे में सुम्ही पिया। अदा सुबुह साजर थी, अदा वज़ीर ई पाण बादशाह हुयो जेको चौथों वज़ीर हुयो ऐं बादशाह पंहिंजे कमरे में, ऐं बादशाह सॼी हिन खां ॻाल्हि ॿुधी त तूं मुंहिंजे ख़त उछले में कमरे में अखर में ही हुया केरु ऐं सॼी ॻाल्हि ॿुधाए। अदा बादशाह त खणी पंहिंजे अखियूं ॾिठा हुया, पर तोखे कीअं ख़बर पई सॼी ख़त जी तेर बेदर मालूम वक़्तु बादशाह चौथे वज़ीर खां वठणु लॻो। एतिरे बादशाह खे चवणु लॻो बादशाह सलामत, हे पंहिंजे हिसाब सां प्लान करे रहिया हुया, पर मां अॻे हिननि जो प्लान ॿुधी वरितो ऐं मूं सोचियो त बणा हाणे अलाह ते भरोसो रखियुमि ऐं ॿियो त तोॾे मां पर्ची मोकिली, माना की बादशाह खे ख़बरदार कयां। सो बहरहाल मुंहिंजो त कंहिं महिल बि ख़ात्मो थी सघे थो, सो मूं तोखे इन हिसाब सां आगाह कयो। सो हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे, सो अलाह मूंखे छॾाइण ते पियो, सो तुंहिंजे ज़रिए मूंखे छॾाए विधई। मूंखे अलाह ते यकीन हुयो, सो इहा बादशाह सलामत ॻाल्हि मुंहिंजी काफ़ी न आहे। अदा बादशाह हिन जो भरोसो ॾिठो त बणा मूंखे कहिड़ी ताक़त हुई जो मां पंहिंजे कमरे गाह मां निकिरी ऐं वज़ीर जी जाचा में जा काॾे छो निकिरां हा। हीउ सॼो अलाह जो कमु हुयो जो हिन खे आज़ादु मुंहिंजे तरफ़ां कयईं। अदा बादशाह जो अक़ीदो हिन ते फुल थी वियो वज़ीर ते चौथे ते, ऐं हिन पंहिंजे हिसाब सां सुबुह थी हिन साॻा उहे वज़ीर 4 घुराया। अदा पंहिंजे हिसाब सां
उहे 3 वज़ीर पंहिंजी बारगाह में बादशाह घुराए ऐं जॾहिं न्यापो मोकिलियो अदा न्यापो जॾहिं 3 वज़ीरनि खे मिलियो एतिरे में हुननि जो बूथ हेतीड़ा थी विया माना की हिकिड़ो रत जो फुड़ो बि हुनजे बूथ मां न निकिरे ईअं सुकी कारा कारा रिन थी विया। एतिरे में चवणु लॻा त बड़ा राति असां वज़ीर खे मारण जी कोशिशि कई थिए इहा ॻाल्हि वञी बादशाह वटि पुॻी आहे। बादशाह हाणे त असां हले छा ज़ुल्म कंदो ऐं हले छा सोचियो अथई। एतिरे में जेको न्यापो खणण वारो हुयो उन खां पुछा करणु लॻो त बादशाह सां ॿियो केरु हुयो। एतिरे में उहो न्यापे वारो चवणु लॻुसि बादशाह सां उहो 4थों वज़ीर आहे। हिननि खे दिलि में ॻाल्हि धक लॻी त वज़ीर सॼी ॻाल्हि कई हूंदी सो बहरहाल हाणे छा कयूं बादशाही हुकुम आहे। हिनमहिल त पाणीअ में आहियूं चारो तरफ़ पाणी आहे भॼी डुकी बि काॾे कोन था सघूं सो बादशाह जे अॻियां पेश थियणु इहे ई असांजे लाइ ख़ुशनसीबी आहे। हाणे बादशाह जीअं वणे तीअं करे सघे थो। अदा 3 वज़ीर सिधो सो बादशाह जी बारगाह में हाज़ुर थिया। बादशाह हिननि खे ॾिसी चवणु लॻो जेको बि कुझु थियो गुज़रियो सो उहा सभु मूंखे मालूमात आहे सो हाणे तव्हां पंहिंजे हिसाब सां ग़लती त वॾी कई आहे पर वरी बि तव्हांखे आख़िरी मौक़ो आहे मां तव्हांखे इहा ग़लती माफ़ु थो कयां छो त मूंखे सॼो सबूत हूंदे बि तव्हांखे छाजे करे थो माफ़ु कयां। एतिरे में बादशाह खे चवणु लॻा बादशाह सलामत असां खां माना कहिड़ी ग़लती बि कोन थी आहे। अदा हे बार बार उहा ॻाल्हि मञनि कोन पिया। बादशाह एतिरे में चवणु लॻो तव्हांखे ख़बर न आहे उहो जेको मलाह थी ऐं तव्हांजे अॻियां मूं वज़ीर खे छॾायो सो उहो मलाह न हुयो मूं पाण ख़ुदि हुयुसि उन रूप में। अदा जंहिं महिल बादशाह इहा ॻाल्हि कई त हिन जे वात में आङुरियूं अची वियूं। एतिरे में बादशाह जे पेरनि में किरी ऐं बादशाह खां माफ़ी वठणु लॻा। अदा बादशाह चवणु लॻुसि हीअ पहिरीं ग़लती आहे सो मां तव्हांखे माफ़ु थो कयां छो त हिन वज़ीर जो मूं ते वॾो थोरो आहे ऐं वज़ीर ते मूंखे भरोसो बि आहे ऐं वज़ीर जो अक़ीदो बि आहे मूंखे त वज़ीर जीअं चवे थो अलाह पंहिंजे हिसाब सां हाज़ुर नाज़ुर आहे अलाह ॾियण ते पए थो ऐं त इहो त वॾो करिश्मो आहे। ऐं तव्हां पाण बेवकूफ़ ॾिठो बि सही त वज़ीर तव्हांखे कहिड़ा लफ़्ज़ चया त अलाह मुंहिंजो निगहबान आहे ऐं अलाह मूंखे छॾाईंदो ऐं तव्हांजे मतिलबु त 3 हूंदे बि हीउ वज़ीर मुंहिंजे हिनमहिल बाबति जहिड़ो आहे त हिन खां वधीक कहिड़ी करामत आहे हुनखे मूं पाण छॾायो पंहिंजे अखियुनि सां त इहो बि अलाह जो थोरो आहे हिन जो हिन अलाह हिन खे छॾाइण लाइ मूंखे मतिलबु त मौक़ो ॾिनो। इहा तव्हांखे ख़बर नथी पए त हिन जो अक़ीदो अलाह ते भरोसो केॾो आहे ऐं अलाह हिन खे छॾायो तव्हां खां तव्हां बि हाणे मतिलबु मुनाफ़िक़ न थियो ऐं हिन ॻाल्हि ते येस कयो। अदा हिन ॻाल्हि खे पंहिंजे हिसाब सां शर्मिंदा थिया ऐं बादशाह खां माफ़ी वठनि वज़ीर खां माफ़ी वठी ऐं बादशाह जे मतिलबु त पासे ओसे में रहणु लॻा। अदा छॾे हिननि खे पंहिंजे हिसाब सां 3 महीननि जो सफ़र अचे पूरो थियो हू बि 6 महीना पूरा थी विया। जेको खाधो हुयो सो बादशाह जो ख़तमु थी वियो। अदा बादशाह जो खाधो ख़तमु थी वियो ऐं पंहिंजे हिसाब सां बादशाह ते इम्तिहान चालू थी वियो। अदा बादशाह न हेॾो जो रहियो न होॾो जो रहियो बादशाह परेशान थी वियो। अचे वज़ीर हिन ते चिड़िया बादशाह ते बि ऐं उन साॻे 4थे वज़ीर ते बि। अदा बादशाह सलामत हाणे त निवालो हिकिड़ो कोन्हे जो वात में विझूं हाणे समुंड जो पाणी ऐं पंहिंजो अॻिते सफ़र आहे हाणे छा कयूं हाणे त हिकु बि कोन बचंदो। बादशाह सलामत हाणे आएं त सही तूं समुंड जो कपर ॻोल्हण पर हिनमहिल ताणी समुंड जी का शइ नज़र नथी अचे हिकु परिंदो बि नज़र नथो अचे सो हाणे समुंड जो कपर कीअं लभे। एतिरे में बादशाह खे ॿियो वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत ईअं न आहे जो असांजे मतिलबु त माइटनि जा घर थोरे ई न जो उन तरफ़ रवाना थी पियासीं जो 2-3 मिंट हलंदासीं त अॻियां नज़र ईंदा हीअ हिकु समुंड हुयो तव्हांखे सम्झ में ॻाल्हि न आई त तव्हां ईअं कीअं रवाना थी पियो। अदा बादशाह जा जेका नौकर वज़ीर जेका बि ख़ादम हुया सभई हार मञे वेही रहिया गोॾा ऊंधा करे ऐं रोअण चालू थी विया त हाणे छा थींदो जॾहिं खाधो बि पूरो थी वियो आहे अॼु बुख बि लॻी आहे छो त अलाह ॾिसण वारो आहे पर हुनखे अक़ीदो हुयो हू जेको हुयो 4थो वज़ीर सो हुनखे का बि सिसराटी न हुई। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां रोईंदा पिटींदा रहिया वरी साईं उहो ॾींहुं बि गुज़री वियो वरी ॿियो ॾींहुं बि थी पियो पर का शइ हिन पंहिंजे हिसाब सां खाधी कोन रुॻो समुंड जो पाणी पिया पीअनि। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां सबुर में वेठो हुजे उहो वज़ीर जो सबुर में वेठो हुजे नेठि पंहिंजे हिसाब सां 3 ॾींहुं बि थी वियो हिननि का शइ बि खाधी कोन समुंड जी हालत में रुॻो पाणीअ ते गुज़ारो हुजे न। एतिरे में पंहिंजे हिसाब सां बादशाह बि माना की हारजी पियो न आवाम जो ऐं उन्हनि जो पंहिंजे हिसाब सां सिपाहियुनि जो आवाज़ु ॿुधी बादशाह बि चवणु लॻो त बहरहाल हेॾी बुख लॻी आहे हाणे त का शइ बि अॻियां नथी नज़र अचे हाणे छा थिए।
एतिरे में उहो साॻो चोथों वज़ीर बार बार चवणु लॻो त अलाह ते भरोसो रखो। अलाह जेकॾहिं तव्हां असांखे मारण ते पया सो असां बहरहाल मरी सघूं पिया, पर अलाह साईं असांखे बचाईंदो। एतिरे में चवणु लॻो त अलाह तोखे असांखे बचाईंदो त पहिरियां सोचंदो साईं त अलाह साईं आणींदो काॾाऊं ऐं हेतिरनि माण्हुनि जी पूरी कीअं कंदो ऐं असांखे कीअं खाधो पुॼंदो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तव्हां घबरायो न, अलाह ते भरोसो रखो। अदा ऐं पाण जे हिसाब सां हुनजो यक़ीदो हुजे ऐं हुनजे मुंहं में मुर्क हुजे, बाक़ी ॿियनि जा बूथ सुकी विया ऐं पंहिंजे हिसाब सां बार बार हिननि खे दिलदारी उहो चोथों वज़ीर ॾिए पियो त घबरायो न, बाक़ी मतिलबु त अलाह जे अॻियां देरि आहे अंधेर न आहे। 2-3 मिंटनि खां पोइ नज़ीद खाधा अहिड़ा ईंदा जो तव्हां बि खाईंदो असां बि खाईंदासीं, सो इहा जेकी 3 ॾींहंनि जी बुख इहा बि मरी वेंदी। अदा 2-3 मिंट मस गुज़रिया, हाणे चवणु लॻा त असांखां ॻाल्हाइण बि कोन थो निकिरे, सो बुख ते असांजा हीण हाल थी विया न। बादशाह बि चवणु लॻो त वाक़ई बि वज़ीर खे उनखे साॻे खे मयारी ॾियणु लॻो। बादशाह बि, ए वज़ीर तूं त असांखे खणी ॾिठी ने ॻाल्हि ते वठी आहीं त अलाह आहे हाज़िर नाज़िर आहे, सो असांखे मुसाफ़िरीअ में बि खाधो ॾींदो। हाणे असांजो मतिलबु त ॻाल्हाइण बि कोन निकिरंदो, घड़ीअ खां पोइ असांजो ॻाल्हाइण बि बंदि थी वेंदो ऐं असां त मोकिलाए वेंदासीं। अदा बादशाह बि मुक़ाबिलो हारे वेठो, हार, ऐं उहे वज़ीर बज़ीर ऐं उनजा सिपह सालारा बि हार मञी वेठा। एतिरे में उहो चोथों वज़ीर चवणु लॻो, बादशाह सलामत, अगरि जे तव्हांखे बुख लॻी आहे त मां बि तव्हां सां गॾु आहियां। तव्हां पंहिंजे हिसाब सां दिलि हारे वेठा हो, पर मुंहिंजे मुंहं में ॾिसो त हिनमहिल बि मुर्क आहे ऐं मूंखे को इंतज़ार जी टेंशन ई कोन्हे, ॼण मूंखे ॼण बुख ई न लॻी आहे, सो बुख त मूंखे बि लॻी आहे, पर अलाह ते यकीन आहे, अलाह काॾो न काॾो असांजो रस्तो ॻोल्हींदो। हो चवणु लॻा त कलाकु हिकिड़ो रहियो आहे, कलाक में मरी वेंदासीं। अदा एतिरे में बादशाह ऐं वज़ीर पंहिंजे हिसाब सां परेशान थी विया ऐं हर को पंहिंजे हिसाब सां बुख ते उन वज़ीर खे घटि वधि ॻाल्हाइणु लॻो, जंहिंजे करे हीउ दरिया जो सफ़र तइ करे आया समुंड जो। एतिरे में बादशाह बि चवणु लॻो, ए वज़ीर तूं पहिरियां ई छा ॻोल्हियांसि, न चवीं असांखे दिलदारी ॾियां, सो बहरहाल हीउ ॾींहुं हिन ॾिसो आहे। हाणे असां त वेंदासीं, पोयों बहरहाल सभु कुझु वेंदो हलियो असां लाइ, हीअ अवाम इख़लाक़ हिन जो ॾोह गुनाह किथे चढ़ंदो। एतिरे में उहे 3 वज़ीर बि ॻाल्हाइण लॻा त बादशाह सलाम, असां तोखे सम्झायोसीं त हीउ दुश्मन आहे असांजो, असांखे मारण जे चकर में आहे, सो बहरहाल हिन जे चवण ते न हल तूं। एतिरे में हुनखे पंहिंजे हिसाब सां बादशाह खे कावड़ वठी वई। बादशाह चवणु लॻो, हा वज़ीर, जेकर तुंहिंजी दुश्मनी हुई सो मां इहो सोचे न सघियो त तुंहिंजो हीउ प्लान हुयो असांखे मारण जो, सो मां अजाणे तो ते भरोसो कयो। अदा एतिरे में इहे लफ़्ज़ बादशाह जा, एतिरे में हिकु आवाज़ गेबी पैदा थियो। एतिरे में बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत, बसि तुंहिंजी ख़्वाहिश एतिरी हुई जो पूरी थी वई। तूं पंहिंजे हिसाब सां बादशाह कहिड़े मक़सद निकितो हुई ऐं अलाह हाज़िर नाज़िर आई आहे, तव्हांखे ख़बर न आहे। अदा बादशाह जॾहिं गेबी आवाज़ ॿुधो त छा करणु लॻो त आख़िरी इहो आवाज़ अचे काॾों थो ऐं चवे केरु थो। अदा हुन वज़ीर खे मुर्क चालू थी वई चोथे खे। एतिरे में बादशाह सुवालु करणु लॻो त वाक़ई बि अलाह हाज़िर नाज़िर त आहे, पर असां हिन महिल बुख ते वञूं था पिया, पूरा थिया त हाणे कीअं मसइलो थींदो। एतिरे में बादशाह खे चवणु लॻी त मूंखे तूं ख़बर न आहे त मां केरु आहियां। चवणु लॻो, तूं केरु आहीं, कीअं थो ॻाल्हाएं। चवणु लॻी त मां हिकु समुंड जी मछी आहियां। चयो, बादशाह सलामत, उहा थी मां तोसां ॻाल्हायां त अलाह हाज़िर नाज़िर आहे, सो सभु कुझु तोखे ॾींदो, पर तोखे ख़बर न आहे त अलाह जो राज़ छा आहे ऐं राज़ छा आहे ऐं छा ॻाल्हि आहे। तूं पंहिंजे हिसाब सां समुंड जो माना की हू मुल्क ॻोल्हणु चालू कयो आहे ऐं हू कपर ॻोल्हणु चालू कयो आहे। 6 महीना थी विया न, पर तूं मतिलबु त हिकिड़ी मछीअ जो पुछ खां वठी मुंडीअ ताणी बि न आयो आहे अञा। माना की मां तुंहिंजे मुल्क खां वठी पुछड़ी मुंहिंजी तुंहिंजे मतिलबु त बादशाहीअ में आहे ऐं मुंड मुंहिंजो मतिलबु त हिन बादशाह हितड़े आहियां जिते तूं पुॻो आहे, सो तूं मुंहिंजे मुंड ताणी बि न पुॻो आहे। अञा मूंखां त वधीक मछियूं पयूं आहिनि, बलाऊं पयूं आहिनि। तूं मतिलबु 6 महीननि में अञा मुंहिंजो सफ़र बि तइ न कयो आहे त समुंड तूं काॾों पुॼी सघंदे। अदा बादशाह एतिरे में चवणु लॻो त बणा ईअं कीअं हूंदो। एतिरे में चवणु लॻे त हा बादशाह सलामत, इहा ॻाल्हि सची आहे। हीअ अलाह जो वॾो राज़ आहे, सो इहो केर बि मालूमात नथो करे सघे। सिर्फ़ु तूं हिकिड़ी मछीअ जे बराबरि बि न आयो आहे, सो मां उहा मछी आहियां जो अलाह जी खलिकियल, जो मूंखां अञा वधीक मछियूं पयूं आहिनि। बादशाह एतिरे में चवणु लॻो त हाणे असां त बुख था मरूं, हाणे छा थींदो, सो असांजो को बिलो तूं ई कर। एतिरे बादशाह खे चवणु लॻी उहा मछी त बादशाह सलामत, तूं हार छो मञी आहे, सो पंहिंजे हिसाब सां तूं मुंहिंजे मुंड ते अञा हाणे पुॻो आहे। अञा मुंहिंजे मतिलबु त पुठीअ ते लही अञा मुंड ते अञा पुॼण वारो आहे, सो बहरहाल मुंहिंजी पुछड़ी तुंहिंजी बादशाह चालू थी वई आहे। हाणे मूंखे फिरणो पवंदो लॻे थो।
माना कि पुछड़ी तुंहिंजी बादशाही खां कढी हेॾे थियणो आहे ऐं मुंड तुंहिंजी बादशाही ॾे कहिड़ो आहे, पर हिकिड़ो मुंहिंजो कौल अथव, ईअं कजो तव्हां। अदा बादशाह चवणु लॻो त असांखे ॿुधाए असांखे छा करिणो आहे आख़िर। एतिरे में चवणु लॻो त पंहिंजे हिसाब सां हर को पाण खे इन ॿेड़े में मज़बूत करे रखे, कुझु बि सुभाणे हेॾे होॾे लोॾो अचे उहो लोॾो बर्दाश्त कजो। अदा पर अखियूं पंहिंजे हिसाब सां बंदि कजो, केर बि अखियूं न खोले। इहो मुंहिंजो मूंसां कंदा त अधु कलाक अंदरि तव्हांखे पंहिंजे हिसाब सां त उहा लज़ीज़ खाधा मां खाराईंदमि। अदा हिननि पंहिंजे हिसाब सां जेका बि हुया हुते मुलाज़िम ऐं वज़ीर नौकर सभु पंहिंजे हिसाब सां अखियूं पूरे वेठा। अदा अखियूं पूरे ऐं पंहिंजे हिसाब सां ॿेड़े में मज़बूत थी पिया। थोरी देरि खां पोइ एॾो लोॾो तेज़ीअ में आयो जो हिननि पंहिंजे हिसाब सां पाण संभाले वरितो। 5 लफ़्त अधु कलाक खां बाद में अखियुनि जो खोलनि ॾिठनि त बणा उन कपर ते पुगाऊं जीअं कपर तां असां ॿेड़नि ते चढ़ियासीं। अदा देरी न थी, हिकु अधु कलाक अंदरि उन साॻी जॻह ते कीअं पुगासीं। अदा पंहिंजे हिसाब सां बादशाह वज़ीर ऐं बादशाह जो अवाम जेको हुयो शुक्राना पढ़णु लॻो ऐं अलाह जी करामत ॾिसी, उन मसीह जो जज़्बो ॾिसी ऐं हिन वज़ीर जी ॻाल्हि ॿुधी सॼो हुननि सॼे अवाम जो दिमाग़ खुली वियो। चवणु लॻा त हिकु पलक अंदरि असां पंहिंजी बादशाही में कीअं पुगासीं। एतिरे में उहा साॻी सम्झ में ॻाल्हि आयसि त वाक़ई बि असां हिन मसीह जे मथां पिया हलूं। असांजो ॿेड़ो जेको हुयो त मसीह जी डांडे ते पियो हले। अञा असां उहा मछी बि क्रॉस न करे सघियासीं त समुंड जो हू कपर कीअं ॻोल्हे सघूं। अदा पंहिंजे हिसाब सां अची ॿेड़नि ते उते बिहार बस्तर गाह ते ऐं बादशाह लही वियो ऐं वज़ीर नौकर सभु लही विया। पंहिंजे हिसाब सां खाधा बाधा खाधनि ऐं बादशाह दरबार में वेही उन वज़ीर खे चौथे खे एतिरो त इनाम इकराम ॾिनो जो जंहिंजो को ठिकाणो ई न आहे। अदा बादशाह चवणु लॻो त वाक़ई बि अलाह आहे ऐं अलाह खां सवाइ कुझु बि न आहे। हिकु जेको हवा ते पतो हिले थो सो इहो बि अलाह जी करामत खां सवाइ नथो हले। सो सॼे मुल्क में इहा ॻाल्हि खुली वई ऐं बादशाह जो इहो वाक़ियो अॼु बि मशहूरु आहे। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजे पुॼाणे ते पुॻी। उमेदु कयूं दोस्तो तव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि आई हूंदी। जो ईअं पंहिंजे हिसाब सां असांजे सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब कंदव ऐं अहिड़ियूं कहाणियूं ॿुधण लाइ तव्हांखे लाज़मी हिन चैनल ते मिलंदियूं। सो दुआनि में यादि रखिजो कुर्बाना लिकलोड़े खे अलाह निगहबान। ऐं दोस्तो कमेंट लाज़मी कजो, छो त हर को पंहिंजो कमेंट में नालो हुजे त सुभाणे नाला खणण में सवलाई थिए।